मां तुझी गाल सां सहमत आहियां शफन, पर जेसी ताईं शहबाज जे माण्हुनि ऐं शहबाज खे ठिक न ईंदी तेसी ताईं हौसला पस्त न थींदा। तव्हां मुड़सी नथा कयो तॾहिं हर हर घरनि ऐं ॻोठ में काए था पवनि। हाणे शफन जो शिकार शहबाज समझ। शहबाज खान खुद फोन करे हर हिसाब किताब ॾियण जे लाइ तैयार थींदो त ही शफन छेर आहे। छेर बिल्कुल छेर आहे। शहबाज खान चीर जी फाजी वेंदो। रुगो ई छेर मच्छर जे मच्छर बो शेर बगन शहबाज खान जा किबला दुरुस्त थी वेंदा। शफनो रहे नामुमकिन। ऐसा टेगर बजाए टेक थियो त शहबाज खान ऐं संदसि माण्हू मुंझ करे छॾिबा। मूं कॾहिं शफन जी टेक न कई आहे? ॿुधाए। मां सदाई शफन जो पासो रहियो आहियां, बाक़ी इहो चवंदो रहियो आहियां हिम्मत ही कंदो मदद मां कंदुसि। राज जे ॿियनि माण्हुनि खे बि चवां थो अॻुवाणी तव्हां कयो, राज जा माण्हू तव्हां सां हूंदा। ऐं तव्हां माठ करे वेंदव छा किबला? मां टेक बणबुसि न बगन। पापल ईअं चओ न, ही बगन बि शफन सां गॾु हूंदो। जेॾी महिल हक लॻंदो तेॾी महिल बगन हाज़िर हूंदो। अगर तोजी ज़रूरत कोन पवंदी, ये अकेलो ही शफन अंबोह आहे। मां शहबाज खान ऐं उनजे माण्हुनि जे लाइ ऋण बारे थो ॾियां। सदन उन्हनि जे रनाट रिसालपुर पहुचंदा। ओए वञी शेर थी ॾेखारे। ऐं ही बहराम बहरा हर कदम ते तोसां हूंदो। तूं करे ॾेखारे। ठीक आहे रेस, तव्हां ॾिसंदव। अच इस्माइल, चङो अल्लाह भाई। न ये बाबला तूं पंहिंजी ॿारे त शहबाज लाइ बैताल मचे। परवाह न कयो बाबल। बगन जी सत बघड़ जो झट। हा शहबाज खे ॼाण मिले त बहराम बारा। शहबाज खान मकार आइस न मञीदो। न मञीदो न त कासिम वारनि सां सलाह करे न सिर्फ़ संदसि साथ ॾियणु बंदि कबो पर पलांद बि छिकबो। कासिम त मञी वेंदो, ज़फर न मञे त पोइ? ज़फर मञीदो बादल, छो त इन मामले में ज़फर सचो ऐं खरो आहे। सने दादन जेकॾहिं अॼु बातल वारा बची विया त तूं कोन बचंदे। अॼु को ॾींहुं इन्हनि जे जनाज़े कढण जो ॾींहुं साबित थिए। घटि न सम्झो दादन। अच बादल अचो। बादल संभाल, बादल संभाल पाण खे। घबरान नहीं सने। फायर किथों पिया थियनि ज़फर? किथे बादल ऐं ईसन सां चक्री त न आहे? त पोइ हलिया त ॾिसो। हल निकल, चक्कर था अचनि यार। छॾे यार, हिकु ॾींहुं न आहे। अच बादल अच, हिम्मत कर। कबिल निकिरी विया जो ख़ामोशी थी वई आहे, पर धक लॻो अथनि। हाणे ख़बर पवंदनि त दादन मौत आहे ऐं मौत चवणो न आहे। हा अच, हिन पासे खां थी हलूं
ॻोल्हियूं ॿियो शिकार। केर होई सन दादन ओ पलांद करे हो कासिम पलांद करे वियो या मौत खे सॾे वियो? असां ॿेड़ी कंदासूं जो संदसि तसौर में बि न हूंदो, छो त ही कासिम करनि था। ज़फर भी ज़मरक आ ज़मरक। छॾियो एकर बादल खे अस्पताल पहुचायूं। हाँ यार जल्दी कर। हलो केतिरो सम्झायो अथमि त बि रोअण ते ज़ोर चयो अथमि न विञाए नूर रोअण मां छा वरंदो, जंहिं महिल ॾिस रोअण खां सवाइ ॿियो को कम ई कोन अथई। अम्मा दुनिया रोअण त सेखारियो आहे, ॿियो दुनिया छा ॾिनो आहे? उमिरि भर गोॾनि जो तोहफ़ो कंहिं ॾिनो आहे? दुनिया त ॾिनो आहे। मां आहियां न तोसां गॾु त भोॻियो अथमि, पर रब तां वेसा कोन खयो अथमि, न ई आसरो लाथो अथमि धीअ, ॾुखिया ॾींहं थोरा। बिल्कुल थोरा समझ त विया, लाउती हूंदे दुख रहंदा, दुख दूर कशाला गाफूर ॼाणे तो मौला। सिर्फ महीनो हिकिड़ो होॾा व्याजी सेंट्रल जेल पहुचंदो वेंदो, हेॾा हवेलीअ मां दौलत मामा वॼाईंदे पहुचंदा। तोखां त मीरल चङो आहे साबिर। जाम में चङो आहे मीरल। घटि में घटि शहबाज खान सां विढ़ी त पवे थो, तूं वरी उन सां नूरीअ जो रिश्तो कंदे फखुर तो महसूस करी। अरमान आ अम्मा मामे के नशे पते जो उल्को आ। मीरल मकार सही पर वटस नंग नामूस जी सोच अथस। माठ कयो लाउती कुछ न वरतो आ, सिर्फ बचरे बबनिया जा रेस मुझे नाले कंदो। तजरे ज़मीन हाँ नूरी तो हवेली में सुख मानी दी, कोई तू ही माचा खाईंदासी, कोई जरे बखे फुके गुजरान कंदासी, ॿियो छा आहे पाण वटि। जी बी जंग भी गोॾे मां कढणी पवंदी। माठ कर Armored with latest technology. Brace yourself for the mighty Huawei Y530, Y511. Beast in a beauty. जे तू शहबाज खान सां मिले पाण से रिश्ते करण जी ॻाल्हि त छा सोचे बि न त साह कब्ज़ कंदो साईं। नूरी मुंहिंजी आ, मां पंहिंजे सिर तां गुज़री बि हासिल कंदुसि, न तूं रहंदे ऐं न शहबाज। बादल ते वियो रब खे पहुतो। छा तो चमी? हा मासी, दादन फायरिंग करे अथसि, शदीद ज़ख्मी आ, अस्पताल भी मुश्किल पहुचे। वाटा मोटाए केस दफन करण जो बंदोबस्त कंदा। कूड़ तो ॻाल्हाई। सच तो चवां नूरी, पाण ॿुधंदी। हाणे हल त हुजड़ी वांगुरु हाणे हिन भित में पियो हूंदे पट ते ॼाणे तो मौला। मां राति ईंदुसि, निकाह करे नूरी खे खणी वेंदुसि। ॿुधायां नहीं करे थो त मासी ख़दीजा मयार न ॾे। बाक़ी शहबाज खान जो मौत मुंहिंजे हथां लिखियल आ। वक़्तु आयो त उहो बि न रहंदो, तो वांगुरु लाउती। अची बि त ॾिसजां, ख़बर पवंदई लाउती साबिर जी। लवणो पेरे लपाट लॻंदी लाउतीअ जी, ॼाणे तो मौला। सुठो थियो अची वे ज़फर, पंहिंजे हमराहन खे समझाए गवाज़नि मां निकिरंदा था वञनि, पंहिंजे ई रेस सां मोहमारी था कनि। मूंखे ख़बर पई आहे रेस, मूं तव्हांखे अॻु में बि चयो हो त इन मामले में मां बि न सहंदुसि। ज़फर समझ जी ॻाल्हि कर, छोकिरी चई वञे त ईअं थियो आहे। छोकिरीअ जे वातां बादल ॿुधो आहे, मामरनि जे करे ॻाल्हि रहिजी वई हुई। हाणे ज़ाहिर थियो आहे त इन जो अज़ालो थियण घुर्जे। घोर कहिड़ो अज़ालो? ॿाराणियूं शुरू कयूं अथव। रेस
ज़फर वटि तो लाइ एतिराम आ। ये बंद न रोड़े बाबो थी बेली। ज्यादतीअ जो इज़ालो ईअं न थींदो आहे जीअं तव्हां पिया कयो। बेवाजिबी मञण जे बजाए उबतो उलरू ऐं कावड़। हुजे न हुजे हरू भरू मञा, इल्ज़ाम ते उभा थी था अचो। छोकिरीअ जो मामो रिश्ते जे लाइ राज़ी आ, उन में बि जंग हणाईंदो छा? समझ धारियो रेस मां आहियां या तव्हां? ॻोठ जो कहिड़ो माण्हू किथे बि रिश्तो करे उनजी मर्ज़ी आ। तव्हां माण्हू जो ठीको खयो छा? ही न गिनामूस जा ठीकेदार आहिनि बाबा साईं। ध्यान सां ॻाल्हाए गोर। ज़फर ज़मरक आ ज़मरक। ज़फर ॾिस, तूं समझदार आहीं। अकुल खां कम वठो, अकुल खां कम वठो। न पाण खे ख्वार कयो न मूंखे ख्वार कयो। हींअर ॿधीअ जी ज़रूरत आहे, ॿधीअ जी ज़रूरत। बाराम जी बिरादरी छेड़े लाइ तयार वेठी आहे। बादल ऐं ईसन सां दादन विड़ी वियो आहे। बादल खे ईसन अस्पताल खणाए वियो आहे। ॾिस, इहो ई त चवां थो त ही वक़्तु इख़्तिलाफ़ ख़तम करण जो आहे या वधाइण जो आहे? तूं ॿुधाए। घटाइण जो आहे। पर रेस ॾिस न, छोकिरी जो मामलो बि संगीन आहे। छा में संगीन आहे? छा तोखे छोकिरी जी इज़त जो एहसास ई न आहे रेस? बाबा तोखे ॿुधायुमि न त संदसि मामो रिश्तो तय करे वियो आहे, मूंखे ॾेई वियो आहे। सो तत शादी कंदुसि या ज़ोरी तय कराए वियो आहे। हाणे तोखे केरु सम्झाए? वञी संदसि मामे साबिर खां पुछ त हू छा थो चवे। तव्हां इन्हनि ॻाल्हियुनि में न पओ। बराम खे सेकत ॾियण जे लाइ गॾु थियो, सोचो। ठीकु आहे, असां पाण में सलाह कयूं था रेस। बाबा साईं केसी त हिन खां लहराईंदा रहंदो। गोहर बेवकूफ़ नथी बेवकूफ़। न डिॼा थो ऐं न लहरायां थो। सिर्फ़ इन लाइ थो कयां त बदनामी न थिए। जंहिंजो रिश्तो साबिर खां वठां थो उन लाइ अफ़वाहूं फैलजनि, इहो मूं लाइ बि सुठो कोन्हे को। पर तव्हांजा इरादा बि कामयाब न थींदा रहीस। गिड़ीअ ते लत न ॾियो। गौर, हिनजी हिम्मत कीअं थी हिते अचण जी? बाबा साईं बची विया तॾहिं दिलि करे वियो आहे। माण्हुनि सां ॻाल्हाइण बि पसंदि आहियां कंदो। चवीस त गायब करे मुआंडो पंहिंजो, न त गायब न थी वञे। रईस गायब करे चुका आहियो, पर मूंखे हयाती मोटोटायो आहे। हयाती आहे न, तूं या ॿियो को कुझु न करे सघंदो। मां वरी ॿीहर न ईंदुसि। गुज़ारिश थो कयां, हथ ॿधी। रईस नाइंसाफ़ी न कयो। कहिड़ी नाइंसाफ़ी? ॾेढरी ज़ुकाम मौला जो शान आहे। काके साबिर खे वरगलाए संग वठण जी ग़लती न कयो। बस रईस वधीक पाण सम्झो आयो। गौर यो मीर लजरात ताईं न रहे। न रहंदो बाबा साईं। ॾेढरी ज़ुकाम मौला जो शान आहे। न विझ मुंहिंजे पेरनि में पेंद। पेंद नथी विझां सोट। मां चाहियां थी त तोखे को नुक़सान न पहुचे। कुछ भी न थींदो सोट। हू हा करण को सवाल न मुड़ंदा, वरी भी नुक़सान ॾेई वेंदा सोट। कौन ॾींदा नुक़सान? तूं अम्मा खे चओ। छा चवांसि? इहो मां कीअं चवां सोट? सोट तूं चवंदी त पतो पवंदो न। सोट के ॻाल्हियूं सम्झण जूं हूंदियूं आहिनि, पाण ई सम्झी वञबियूं आहिनि, चइबो न आहे। सम्झण जी कंदुसि, जेकॾहिं सम्झ में आई न त चाचीअ खे चवंदुसि। मां तुंहिंजी छा आहियां? सोट। बस रुगो सोट। हाणे सम्झम मन ईअं न? हा न सोट। हुननि खे मुकमल पले ओए धूमधाम सां तयारी कंदुसि। छा जी तयारी कंदे शफन? मुंहिंजी मिठड़ी चाची उहो तोखे तॾहिं ॿुधाईंदुमि जॾहिं मुकमल तयारी कयां। हेकर करंट वारनि खे कच्ची कणिक खाराया पोइ मूंखां थो लिकाई त तयारियूं बि गुम थी वञनि। धाणो नथी सुझई, धाणो धड़की आहे, ए धड़की न आहे। सुझे थी चाची, धड़की भी तो है ना शफन शेर जे करे आ न। भले शफन शेर जे करे, इहा मता भुल हो जाई। धाणो धड़की पंजे सोरा मोर जे करे आ।
जे डोरड़ो दिनो हयाती में जे मुजांगल सठाइन घट वध चवान त पंजो करे ऐं तू वेहंदे देरी कोन करी। न चाची वो डी खुदा न करे तुझे चवण को परे वञा या तुझो चवण न वठा छपर तुझियूं छिड़बियूं भी सठियूं न चाची त पोइ कर नहीं मत वठ मूमल जो पलांद मूमल मरी बचिया ऐं हू खुश वतन था घुमंदा। अम्मा तू ये केड़ो दस्ती दीस केड़ो गलत चयो थमास हुनन जो जातियों से सब धाणो न मूमल न धाणो न सांदी धाणो धणकिया ए धणकी ना है चाची बिन टिन ॾींहनि में तोखे ख़बर पइजी वेंदी सोट मूमल जो पलांदो थी वियो। आहा बुधा ऐं माण्हू मञन त शफन शेरा धाणो धणकिया ने धणकी ना है। तनु दमालानी चाहे टनानी अरे रे वरी भी अधु नालो वठी अही यद त नालो बि अधु वठाए न पूरो नालो वठो टिंडू खान टांडाणी अॻिते वठंदुसि भला फ़कीर वेहे या वञे फ़कीर वेहे छो वेहे पाण तो पुछे मां छा कयां वञे तो फ़कीर बीहे ऐं हिक ॻाल्हि ॿुधाए कहिड़ी इहो न तूं धाणो धाणो कंदो आहीं यार आहे केरु मथे फ़कीर जलाली में आयो त खणी उछलींदी आसमान ॾे मूंखे ॼणो हथ ई कोन्हनि आसमान तां ज़मीन ते जे धुड़ियो कंदे धमालाणी मां भी न धाणो जो दीदार कयां तूं धनो जी घेरत खे तो ललकारी हां मुंहिंजी तौबा मुंहिंजो वॾनि बि तौबा कई धनु धमालाणी अपारे या उसेड़े मुंहिंजी बाह वई रे अपोरे धनु जो धिक्को न ॾिठो अथई हा भला फ़कीर वेहे या वञी फ़कीर रहे ऐं ढूंढो थिए लगे थो त हिन में अलाही केतिरा खेरिया पिया भत पियल आहिनि जेकॾहिं न गाछो वेझो हुजे हा त कुआ मेड़े उन्हनि खे ढव करायां ढव मरी वियो छा गॾु टांडाणी त पवे न खून गिटीअ में मां सम्झां थो थी आफ़री अथसि वरी माण्हू सम्झंदा त मूं मारियो थमांसि एकड़ ॿेकड़ टेकड़ टे धनुअ खे तूं टीहड़ ॾे एकड़ ॿेकड़ टेकड़ टा धनुअ खे तूं ढूंढ बणा नंढो साहब न आयो छा उगो जबल ताईं न आयुसि नंढो साहब करेसि जबल सां मुंहुं करेसि त जिंद छुटेसि वरना ने ख़बर कना जोशन तुझो कम भी थींदो जबल जानी नंढे साहब सां तय करणो आहे जबल तोखे नज़र नथो अचेसि जबल सां तय करेसि त कम थिएसि वरना लोड़ेसि रिमांड में 2 ॾींहं आएसि पोइ सिधो वॾे दर वञेसि तो वटि त उबतियूं वायूं आहिनि वायूं सरायूं त वार अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर खाओ तो ॾके याजी नी तिपेस कना जोश न चओ मूंखे याजी छो न चवेसि आएसि त चवेसि न तू जोर आएसि माण्हुनि जो रत पिएसि मां तोखे असुल न छॾेसि हा मूंखे नंढो साहब पाण छॾाईंदो तोखे मोकल आहे ॾिस वरियाम जबल सुक करेसि त मजाला ॿाहिरि निकिरेसि ने ख़बर कना जोशन तोखे भी मिठाई ॾींदुसि बाक़ी छा दासा गिचीनो हित करेनुसि गुड़ा ना कर मरो जरूर मरो वरना ने ख़बर कना जोशन मूंखे पंहिंजी घटि न मज़लूम औरतनि जी वधीक आहे उन्हनि जो हिसाब थींदो ऐं तुंहिंजो पलांद कंदुसि बादल
दादन जी दुनिया मिटजी वेंदी। ॾिसन ज़फर ऐं कासिम खे पको कजे त रेस ते दबाव विझनि त जीअं हू हरकत न करे सघे। असल में काके साबिर खे सही राह ते आणजे बादल। आयो हो वरी अलाए कीअं थिड़ी वियो। वारसी त साबिर जी थी ठहे न, उहो न रुकियो न त मसइलो थी वेंदो। सम्झां थो, पर रेस ते दबाव वधंदो त हटंदो। इन्हीअ विच में काके साबिर खे राह ते आणे वञिबो। जेकॾहिं छोकिरी नूरी राज़ी हुजे पोइ त सभु कुझु करण ई फुज़ूल आहे बादल। नाहे राज़ी, मूंखे ख़बर आहे जे राज़ी हुजे हवेली वञणु चाहे त मूंखे को बि एतिराज़ न आहे। न लालच आहे न बदनीयती आहे। इहा ॻाल्हि बार बार चई चुको आहियां। तुंहिंजी तबियत ठीकु थिए त गॾिजी कासिम ऐं ज़फर सां सलाह कयूं था। जेकॾहिं न रईस सां मुआदो अटकाइणो पियो त अटकाइबो बादल। ईसन साबित कदम हूंदो। धाणो वही गुज़री वई, पर तुंहिंजे मथे जी मिख में फेर न आयो। कहिड़ी ज़रूरत हुई तोखे शफन खे मछराइण जी? हाँ हाँ, मां वरी मछरायांसि थी। अम्मा पुछी त तूं थी ॾेसि न, अञा मछराइण छा खे चइबो आहे? हू अची असांखे बंदूकूं हणी वञनि ऐं असां हथ ते हथ रखी वेही रहूं। हिकु पासे किसो थिए न असां माठे में हुजूं ऐं हू अची मूमल खे वठी हलिया वञनि। हाणे गुलाब जो ॾंद ॾेई विया आहिनि, मूमल खे वठी वेंदा जो असीं मरी विया आहियूं। अजायूं खणी ख़बरूं शुरू कयूं अथई। नमूनो ॾिसे पोइ वरी मोह ख़राब कंदो आहे त धाणो कुझु चवे थी। दिल त सुनतो चवण लाइ चवे थी पर नथी चवई। चई त वई है न, आदत खां मजबूर है साबुड़े। सराबो बात न खुल रहा न त खबर अथई त थाणो धणकी आ ने धणकी ना है। अम्मा पंहिंजे मुंह त बाबा खे मोर पई चवी ऐं साम्हूं चिड़ाई झेड़ो। इहो बि को कदुरारो गण करे न, मुल्ला त सिर जो साईं आ पर न जरकी वांगुर वात त खोले न गिफ्ट गाड़ींदो आ त पोइ थाणो धणकी आ ने धणकी ना है। मुंहिंजी लूण जहिड़ी प्यारी धाणो मूं मसले खे ख़ैर खूबीअ सां निबेरण जी ॻाल्हि कई ऐं तो वरी शफन खे शिर में विधो आहे। तॾहिं चयुमि हू दुश्मनी वारे वेठा आहिनि ऐं तूं ख़ैर खूबियुनि सां तो मसलो हल करी ठाही थो। कोन ॾींदई ख़ैर खूबीअ सां निबरण। ॼाण तोते अची कर गया पोइ वरी कीहूं पियो कंदे। इन खां अॻु में तूं कीहूं करी छो न हुननि खां शफन शुकाट गॾराए छॾे। तोसां मुंहिंजी चाह न आहे ने डंभरी मच्छीअ जहिड़ो वात खोले पे मथो खपाई। अड़जी वियो आहियां खुथल भंभूरीअ खां। थाणो खे त घट वध ॻाल्हाई। थाणो धणकी आ धणकी ना है। यो सामू तो अचे, मां हटी तो बीहा। तव्हां हिम्मत कयो लांढी वारे तहखाने में वञी बंद कयोस। वार जी वेंदो मता निकरी वञे ना आहे छडणो। न निकरी सघंदो। वञो अच। न वेंदे गहरा उन्हें मारो छड़े मुखे। ये जुकाम मौला जो शाना। बेखबर बगन बाबल ॾाढी तलाश कयूं नज़र न आयो। या तो तलाशी न कई भरोसो भी का शे थी दिया किबला त पोइ ज़मीन की वियस या लगे तो पोती वेड़े घर में सुम्ही पियो आ। तोखे तो चयल आ न जिते हुजे भज वठी पूरो करेस ऐं शफन ते हणी छॾे। पैदा ही न थियो चंगन मुड़सन सां तो मोहमारी करे ऐं मुहारो अटकाए। बाबल तव्हां फिक्र न कयो। बगन जी सट बघेड़ जो झट इहो कम करे ॾेखार बगन।